अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, sindhipoint.com ते खुशामदीद। अज जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं द इंश्योरेंस एसोसिएशन ऑफ पाकिस्तान में न्यू जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि उन्हनि जे बारे में। ई जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि सेक्रेटरी रीजनल ऑफिस, रिस्क सर्वेयर, कोऑर्डिनेटर, फाइनेंस ऑफिसर, असिस्टेंट ऑफिसर ऐं टेलीफोन ऑपरेटर जूं। सेक्रेटरी रीजनल ऑफिस जे लाइ जेका रिक्वायर्ड आहे क्वालिफिकेशन उहा MBA आहे। रिस्क सर्वेयर जे लाइ इंजीनियरिंग डिग्री रिक्वायर्ड आहे। कोऑर्डिनेटर जे लाइ बिजनेस डिग्री रिक्वायर्ड आहे। फाइनेंस ऑफिसर जे लाइ ACCA या MBA रिक्वायर्ड आहे। असिस्टेंट ऑफिसर जे लाइ मिनिमम BCom डिग्री रिक्वायर्ड आहे ऐं टेलीफोन ऑपरेटर जे लाइ बि मिनिमम BCom डिग्री रिक्वायर्ड आहे। सेक्रेटरी रीजनल ऑफिस जी जेका पोस्ट आहे उहा लाहौर जे लाइ आहे। रिस्क सर्वेयर जे लाइ लाहौर जे लाइ बि पोस्ट आहे। कराची लाइ बि पोस्ट आहे। कोऑर्डिनेटर जे लाइ कराची जी पोस्ट आहे। फाइनेंस ऑफिसर जी कराची जी पोस्ट आहे। असिस्टेंट ऑफिसर जी कराची जी पोस्ट आहे ऐं टेलीफोन ऑपरेटर जी बि कराची जी पोस्ट आहे। इन में अप्लाई करण जे लाइ तव्हांखे पंहिंजी रिज्यूम मोकिलणी पवंदी। जेके बि क्वालिफिकेशन मीट कनि था ऐं उहे अप्लाई करे सघनि था। जिन्हनि जी क्वालिफिकेशन MBA BCom या इंजीनियरिंग डिग्री आहे त उहे हिन में अप्लाई करे सघनि था। अप्लाई करण जे लाइ तव्हांखे पंहिंजी रिज्यूम सेंड करणो पवंदी सेक्रेटरी जनरल iab@info@iab.net.pk। ही जेका मेल ॾिनल आहे info@iab.net.pk ते तव्हांखे पंहिंजी CV रिज्यूम मोकिलणी आहे जेका 15 अक्टूबर 2022 खां पहिरियां तव्हांखे मोकिलणी आहे। मज़ीद अगरि इन्हनि जॉब्स जे लाइ तव्हांखे का डिटेल इंफॉर्मेशन खपे थी, जेके नंबर्स ॾिनल आहे इंश्योरेंस एसोसिएशन ऑफ पाकिस्तान जा, तव्हां इन्हनि ते राब्तो करे तव्हां ईमेल करे तव्हां इन्हनि खां पुछी सघो था। उम्मीद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी त इंश्योरेंस एसोसिएशन ऑफ पाकिस्तान में अप्लाई कीअं कजे। मज़ीद अहिड़ियुनि इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो मां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।